अहम ख़बर नाज़रीन खे ॾियो। मीरपुर ख़ास में औरतुनि जे हक़नि लाइ सुजागी पैदा करण लाइ औरत मार्च करण जो ऐलान कयो वियो आहे। नाले वारी रकासा शीमा करमाणी जो चवणु आहे त अहिड़ो मुआशिरो चाहियूं था जिते औरतुनि खे बराबरी जा हक़ हासिल हुजनि। हुन चयो त मीरपुर ख़ास में 11 मई ते औरत मार्च कयो वेंदो। संदसि चवण त औरत मार्च ज़रिए औरतुनि जे हक़नि बाबति सुजागी पैदा कई वेंदी। इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया मीरपुर ख़ास मां, जिते औरतुनि जे हक़नि लाइ सुजागी पैदा करण लाइ औरत मार्च करण जो ऐलान कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ास मां ब्यूरो चीफ नज़ीर पंवर खां। जी नज़ीर पंवर, औरत मार्च करण जो ऐलान कयो वियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मीरपुर ख़ास में औरतुनि पारां 11 मई ते औरत मार्च करण जो जेको ऐलान कयो वियो आहे, में मीरपुर ख़ास प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मशहूर जेका आर्टिस्ट ऐं तहरीक नसवान या अॻवान शीमा करमानी, उरूज फातिमा कपरी, जेको अनवर शेख ऐं नीना ऐं मरियम ज़ाहिद चयो त हीउ जेको मार्च आहे औरतुनि जे हक़नि बाबति सुजागी पैदा करण लाइ। ऐं शीमा करमनानी चयो त जेका मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में थींदड़ मार्च जो मक़सदु इहो आहे त असां हिकु अहिड़ो मुआशिरो जेको बनाइणु चाहियूं था जंहिंमें औरत खे इज़त, समूरा शहरी हक़, इंसाफ़ ऐं बराबरी जा मिलियल हुजनि। हिन चयो त असां औरत मार्च नाटकनि ज़रिए जेको औरतुनि जे हक़नि बाबति सुजागी पैदा करे रहिया आहियूं ऐं हीअ औरत मार्च हिकु तहरीक ऐं सोच आहे। हिन चयो त हूअं त समूरे मुल्क जे अंदरि ख़ासि तौर ते सिंध में हर 3 महीननि खां पोइ हिकु औरत मरे थी, ख़ासि तौर ते वेम दौरान, मसइलनि दौरान, छाकाणि त हिते सिहत जी सहूलियतनि जो मसइलो आहे। हिननि चयो त केनालनि जो इशू बि अहम रहियो। असां ख़िलाफ़ु जेको आवाज़ु उथारियो, असां कारपोरेट फार्मिंग जे बि ख़िलाफ़ु आहियूं। हिननि चयो त जेको आहे सिंध जो पाणी अञा बि घटि कयो पियो वञे। पाणी जे मसइलनि जे करे औरत वधीक भोॻे थी। सिंध जे दौरान इलाइक़नि में मेलनि जा मेल जेको सफ़र करे औरत ई घर खे घुर्बल पाणी भरे अचे थी। हिननि चयो त जेको औरत ते जेको तशद्दुद हिकु वॾो मसइलो आहे। कारनि जे इल्ज़ाम हेठि जेको औरतुनि खे मारियो पियो वञे। नंढी उमिरि जी शादियुनि ख़िलाफ़ु कानून त जुड़ियल आहिनि, पर उन ते अमल नथो कयो वञे। साॻिए वक़्तु औरतुनि खे संदनि घरनि मां जेको विरसे में जेको कुझु बि नथो मिले। हिन चयो त मुल्की सतह ते थींदड़ फ़ैसिलनि में बि औरत खे शामिलु नथो कयो वञे। मर्दनि हमेशह जेको बम ऐं बंदूकूं ठाहिया आहिनि, पर फ़ैसिला साज़ी में औरत शामिलु हूंदी आहे त हीअ बहितर फ़ैसिला करे सघंदियूं। हिन चयो त नफ़रतूं पखिड़ण बदिरां महिनतूं पखिड़ण, मोहबतूं पखिड़ण जी ज़रूरत आहे। इहो ई सिंध जो जेको कल्चर बि आहे, जंहिंमें सूफ़ी शाइरनि मोहबतनि जो दर्स ॾिनो आहे। हिन चयो त जेको औरत जा मसइला रुॻो हिकु ॾियारी मल्हाइण सां ॾियारे मल्हाइण सां हल न थींदा, लाॻीतो जापोड़ी करण जी ज़रूरत आहे। प्रेस कॉन्फ्रेंस में मुतालबा कया त मीरपुर ख़ास डिवीज़न में औरतुनि जी ख़ुदकुशीनि जी वधंदड़ रुझान खे जेको रोकियो वञे। नंढी उमिरि जी शादियुनि खे ॾोह आहे, उन लाइ जेको रोकथाम कई वञे, मॉनिटरिंग कई वञे। हर तालुके में औरत जा अलॻि अलॻि जेके थाणा क़ाइमु कया वञनि। मीरपुर ख़ास में जुड़ियल जेको दारुल उमान खे जेको फ़ाल कयो वञे। औरत इहो पिणु मुतालबो करे सेंट्रल जेल जे क्वार्टर में जेको मुबैना तौरु क़तल थियल जेका औरत एहलकार मेविश गेरवार जे वाक़े जी आला सतह इंक्वायरी कराई वञे। सिंधड़ी में औरत वरी महिरबानी नज़ीर पंवर इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।